असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे HCF यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर, जंहिंखे सिंधीअ में असां चवंदा आहियूं वॾो आम पूरो वंडींदड़। सभ खां पहिरियां HCF उनजे असां कॉन्सेप्ट खे, उनजे तसवुर खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं। फैक्टर छा खे चइबो आहे? फैक्टर चइबो आहे कंहिं बि ॾिनल अदद जे जुज़े खे। हाणे जुज़ो छा खे चइबो आहे? जुज़ो उन खे चइबो आहे जॾहिं बि को ॾिनल अदद ते असां टेबल हणंदा आहियूं, असां खोड़ो हणंदा आहियूं, जेको उनखे पूरो पूरो वंडे, उनखे पूरो पूरो तक़सीम करे, त असां उनखे उनजो जुज़ो चवंदा आहियूं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां 10 जा जुज़ा कढण जी कोशिशि कयूं त 10 खे नंढे खां नंढो जेको टेबल लॻे थो उहो लॻे थो 2 जो, 2 खां पोइ उनखे टेबल लॻे थो 5 जो। त हीअ जेके 2 ऐं 5 आहिनि हीअ 10 जा जुज़ा आहिनि, यानी हीअ 2 ऐं हीअ 5 10 खे वंडनि था, पूरो पूरो वंडनि था। फैक्टर थी विया, जुज़ो थी वियो, जुज़ो सम्झ में अची वियो तव्हांखे। जुज़ो खां पोइ असां चवंदा कॉमन। कॉमन जी मक़सदु हूंदो आहे जेको ॾिनल अददनि में ॿिन्ही में या टिनी में 2 या ॿिनि खां वधीक जेतिरा बि ॾिनल अदद हुजनि उन्हनि सभिनी में शामिलु हुजे, त उनखे असां चवंदा आहियूं कॉमन, यानी उहो आम हुजे। 2 अदद जेकॾहिं ॾिनल आहिनि त ॿिन्ही में हुजे, जेकॾहिं 3 अदद ॾिनल आहिनि त टिनी में हुजे, ऐं जेकॾहिं 3 खां वधीक ॾिनल आहिनि त उन्हनि सभिनी में मौजूदु हुजे। हाणे हाईएस्ट, हाणे जेके जुज़ा जेके निकिरंदा उन्हनि में नंढा जुज़ा बि हूंदा ऐं उन्हनि में सभ खां वॾा जुज़ा बि हूंदा। त असां जेको वॾे आम पूरे वंडींदड़ में जेको असां जुज़ो खणंदा आहियूं उहो असां खणंदा आहियूं हाईएस्ट। खणण खां असां उनखां नंढो जुज़ो बि खणी सघूं था, पर जॾहिं असां उनखे पोइ वंड कंदासीं त पोइ असांजो वक़्तु जेको आहे उहो वधीक लॻंदो। ऐं जॾहिं असां वॾो हाईएस्ट जुज़ो खणंदासीं, वॾे में वॾो असां उनजो फैक्टर खणंदासीं ऐं पोइ उनखे असां उनखे वंड कराईंदासीं त पोइ असांजो वक़्तु जेको आहे उहो घटि लॻंदो। हाणे वॾो आम पूरो वंडींदड़ जा, वॾो आम पूरो वंडींदड़ कढण जा 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे जुज़नि ज़रिए ऐं ॿियो हूंदो आहे वंड ज़रिए। पहिरियों जेको आहे जुज़नि ज़रिए, उनजो मक़सदु हूंदो आहे फैक्टराइज़ करे, ऐं ॿियो जेको हूंदो आहे उहो बाय डिवीजन हूंदो आहे, वंड ज़रिए। ठीकु आहे। हाणे अॼु असां हिन में जुज़नि ज़रिए सिखंदासीं त जुज़नि ज़रिए कंहिं जो बि हाईएस्ट कॉमन फैक्टर कीअं कढिबो आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि आहिनि 2 ॾिनल अदद आहिनि 30 ऐं 40, त पहिरियां 30 जा बि जुज़ा कढंदासीं ऐं 40 जा बि जुज़ा कढंदासीं। हाणे 30 जा जुज़ा कढण जे लाइ असां हिन ते नंढे खां नंढो टेबल हणंदासीं। ऐं नंढे खां नंढो टेबल जेको आहे उहो हिन ते जेको लॻे थो उहो 2 जो लॻे थो। 2 जो खोड़ो 30 ते 15 चकर, ऐं 15 ते जेको नंढे खां नंढो टेबल लॻे थो 2 जो त ऑफकोर्स न लॻंदो, 3 जो लॻंदो। 3 जो टेबल 15 ते 5 चकर, ऐं 5 ते 5 जो नंढे खां नंढो टेबल लॻंदो उहो 1 टाइम। हाणे जेके 30 जा जेके जुज़ा निकिता उहे निकिता 2 मल्टीप्लाई बाय 3 एंड मल्टीप्लाई बाय 5। हाणे 40 जा जुज़ा कढूं था। हाणे 40 जा जुज़ा, 40 ते नंढे खां नंढो टेबल आहे 2 जो 20 चकर, वरी नंढे खां नंढो टेबल 2 जो 10 चकर, वरी हिन ते नंढे खां नंढो टेबल 2 जो 5 चकर, ऐं 5 ते 5 जो टेबल 1 चकर। हाणे हिन जा जेके जुज़ा निकिता उहे निकिता 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5। हाणे असां हिननि जा जुज़ा जेके आहिनि उहे कहिड़ा खणंदासीं? जेके ॿिन्ही में मौजूदु हूंदा, उन जा पेयर अप्स ठाहींदासीं। जीअं ही 2 आहे, हिन में बि आहे, हिन में बि आहे, ही 5 हिन में बि आहे, हिन में बि आहे। इन खां अलावा ॿियो को बि जुज़ो न आहे जेको ॿिन्ही में मौजूदु हुजे। तंहिंजे करे इहे 2 ऐं 5 ॿई पाण में थींदा मल्टीप्लाई, ज़रब थींदा। इहे 2 खे असां जॾहिं 5 सां मल्टीप्लाई कंदासीं 2 5 जा 10, त असां चई सघूं था त 10 जेको आहे उहो 30 ऐं 40 जो वॾे में वॾो जुज़ो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां 10
जो टेबल 10 जो खोड़ो 30 ते हणंदासीं त 30 खे बि पूरो पूरो तक़सीम कंदो, ऐं जॾहिं 10 जो टेबल असां 40 ते हणंदासीं त 40 खे बि 10 पूरो पूरो वंडींदा। हाणे असां हीउ जेको 2 जेको जुज़ो आहे इहो बि कॉमन जुज़ो आहे। जेकॾहिं 2 खे असां 30 सां वंड कंदासीं त बि असांजो जवाबु सही ईंदो, ऐं जेकॾहिं 2 खे 40 सां असां तक़सीम करण जी कोशिशि कंदासीं, वंड कंदासीं त इन खे बि पूरो पूरो वंडींदो। हीउ 5 बि 30 खे पूरो पूरो वंडींदो ऐं 40 खे बि पूरो पूरो वंडींदो। हिन जो मक़सदु इहो आहे त हीउ 2 बि हिन जो कॉमन जुज़ो आहे, 5 बि हिन जो कॉमन जुज़ो आहे, पर वॾे में वॾो जेको हाईएस्ट आहे, जेको हाईएस्ट हिन जो कॉमन फैक्टर आहे उहो आहे 10। जेकॾहिं तव्हांखे असांजी इहा वीडियो सुठी लॻी आहे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। इहो तव्हांजे तरफ़ां असांखे हिकिड़ो क़िस्म जो इनाम हूंदो आहे, ऐं वीडियो खे ज़रूरु जेको आहे उहो लाइक ज़रूरु करे छॾिजो। थैंक यू वेरी मच।